अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़ई भलीकार मां है फरा शाह। सबका पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। पंजाब ऐं केपीके में बरसातुनि तबाही मचाए छॾी, 23 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी। फैसलाबाद, गुजरांवाला, हाफिज़ाबाद, शकरगढ़, जहलम ऐं पंजाब जे ॿियनि इलाइक़नि में तेज़ बसकारो। पीडीए में मूजिब बरसात दौरान छितियूं किरण ऐं ॿियनि वाक़िअनि में 9 ॼणा फौत ऐं दर्जने ज़ख़्मी थिया। केपीके जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हादसनि ऐं वाक़िअनि में 14 माण्हू फौत ऐं 19 खां वधीक ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। मौसमियात खाते मूजिब अॼु बि इस्लामाबाद, पंजाब, आज़ाद कश्मीर, गिलगित ऐं बलूचिस्तान जे इलाइक़नि में बरसात जो इम्कान। पेट्रोल ₹4.93 ऐं डीज़ल ₹7 फ़ी लीटर महांगो। ओगरा नई पॉलिसी तहत अॼु लाइ पेट्रोलियम शयुनि जूं नयूं क़ीमतूं लागू करे छॾियूं। पेट्रोल जी नई क़ीमत ₹320 ₹73 फ़ी लीटर मुक़रर। डीज़ल जी फ़ी लीटर अघु ₹367 थी वियो। गासलेट जी क़ीमत में ₹7 फ़ी लीटर वाध। नोटिफिकेशन जारी। नून लीग सरबराह नवाज़ शरीफ़ वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर बणजण जी ख़्वाहिश ज़ाहिर करे छॾी। नवाज़ शरीफ़ चयो आहे त दिलि चवे थी इलेक्शन में कामयाबी जी सूरत में शहबाज़ शरीफ़ खे चवां वज़ीर-ए-आज़म आज़ाद कश्मीर बणाए। मुज़फ़राबाद में चूंड जलसे खे ख़िताब कंदे नवाज़ शरीफ़ चयो त जॾहिं वज़ीर-ए-आज़म हुयुसि त आज़ाद कश्मीर जी बजट डबल कई वई। जेकॾहिं ॿीहर नून लीग जी हुकूमत ठहे त बजट में वधीक इज़ाफ़ो कयो वेंदो। पंजाब जहिड़ा मनसूबा आज़ाद कश्मीर में बि ठहंदा। आज़ाद कश्मीर लाइ 10 मोबाइल अस्पताल बि खणी अची रहिया आहियूं। मुज़फ़राबाद लाइ 10 ग्रीन बसूं जल्द हिते पहुची वेंदियूं।